वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो। वॾे वज़ीर चयो आहे त सिंध रेवेन्यू बोर्ड जी ओगाड़ी में इज़ाफ़ो थियो आहे। मई में 10.261 बिलियन रुपयनि जी ओगाड़ी कई वई आहे। वज़ीर आला हाउस में थियल सिंध काबीना जे इजलास में सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी ऐं लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। इजलास में सिंध रेवेन्यू बोर्ड जी कारकर्दगी खे साराहियो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह काबीना इजलास खे ख़िताब कंदे चयो त सिंध रेवेन्यू बोर्ड मई में 10.261 बिलियन रुपयनि जी ओगाड़ी कई आहे। जुलाई में 2020 खां मई 2021 ताईं सिंध रेवेन्यू बोर्ड जी ओगाड़ी 108.686 बिलियन रुपया आहे। वॾे वज़ीर वधीक चयो त सिंध रेवेन्यू बोर्ड जी जुलाई खां मई ताईं जो ओगाड़ी गुज़िरियल साल जी भेट में 19% वधीक आहे। SPR मई में ओगाड़ी में 52% इज़ाफ़ो कयो आहे। काबीना इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, नासिर शाह, मुर्तज़ा वहाब, सईद गनी, सरदार शाह, अब्दुल बारी पिताफ़ी ऐं ॿियनि अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ज़फ़र अली ख़ान लगारी जे लाॾाणे ते गहरे ॾुख जो इज़हार कयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हाजी ज़फ़र अली ख़ान लगारी जूं ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। पोयरनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं।